पर उन सां गॾु उनजे साहबनि जे वेठा विया खार खाऊं जेकर ईअं कंदे पोइ न तव्हांजी असांजी निमाज़ वा न असांजो तव्हांजो कलमो आहे न असांजा जुब्बा ऐं कुब्बा आहिनि जेकॾहिं जुब्बा कुब्बा बि आहिनि त उहो आमिना जे लाल जे करे आमिना जे लाल जे साहबनि जे करे आहिनि जे उन्हनि सां तव्हांजी असांजी मोहबत हूंदी त इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा जे उन्हनि सां बुग़्ज़ रखंदव त पोइ यादि रखिजो त रसूलुल्लाह जी शफ़ाअत में उमेद न रखिजो बल्कि रसूलुल्लाह जी शफ़ाअत इन में आहे त रसूलुल्लाह सां मोहबत हुजे रसूलुल्लाह जे अहल बैत सां मोहबत हुजे रसूलुल्लाह जे असहाबनि सां मोहबत हुजे जॾहिं इन सां मोहबत हूंदी त तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा दुआ फरमाए अल्लाह से मुंहिंजो अचणु क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए ॻाल्हि मां तव्हांखे अॻे ई ॿुधाए छॾी हुई उहा इहा ई ॿुधाए मुंहुं में एतिरी उमेद रखिजो ॻाल्हि सम्झ में अचे थी हाणे दुआ फरमाए अल्लाह से तव्हां सां सभिनी जा बेड़ा पार फरमाए हिते जेके हाज़िर थिया आहिनि उन सभिनी जी अल्लाह से बेड़ा पार फरमाए चलो मुफ्ती साहब जी करामत मुफ्ती साहब जी कबार पुट वेही छा लाइ ॿुधाए तव्हां ॿुधायो न मां छो ॿुधायां मां अगारो ॿुधायो तव्हां ख़्याल ई कोन कयो ईअं ॻाल्हाइनि चए बाबा उहो ॻायो पे हिकिड़े हमरा चए ॻाए चए बाबा सुर धनासरी ॻाइजां उहो त हले पियो चए वाह वाह मां अगारो ॿुधायो तव्हां ख़्याल ई न कयो मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई त 1991 में बाबा मूंखे फरमायो त मौलवी साहब मदरसो तव्हां संभालींदव 1991 में अञा उन टाइम ते मां मैट्रिक में पढ़ंदो हुउसि मां अञा मदरसे ई कोन वियो हुउसि फारसी मदरसे पंहिंजे में त पढ़ंदो हुउसि पर ॿीहर ॿार किथे पढ़ण लाइ कोन वियो हुउसि 1991 में बाबा फरमायो मदरसो तव्हां संभाल 2018 में बाबा जान छॾियो आहे असां मदरसो अॼु बि कोन हलायूं पिया इहा जमायत हलाए पई इहो दोस्त हलाइनि पिया इहे सुन्नी हलाइनि पिया पोइ मिड़ी अॻियूं असां आहियूं पियो कमु हले बाक़ी हक़ीक़त यादि वेठो त जान पाण आहे न वेठो बि पाण आहे इन खां सां ॿियो को चारो न आहे मां तव्हांखे सिधी ॻाल्हि ॿुधायां थो सिर्फ़ इन लाइ थो ॿुधायां मां ईअं न सम्झो त जेको आहे त मां पंहिंजे उन औलाद हुअण जे हिसाब सां ॿुधायां पियो मां ॿियूं ॻाल्हियूं न ॿुधाईंदो आहियां इन जे करे न ॿुधायां त सुभाणे मूं लाइ को मसइलो न थी वञे सुभाणे मूं ते जेका महिरबानी आहे उहा घटिजी न वञे पर एतिरो तव्हांखे ॿुधायां थो जॾहिं साईं जहान छॾियो उन जहान छॾण खां बाद में नालो छा आहे मूंखे तमामु घणी परेशानी छो इन जे करे जो वॾो बि मां हुयुसि वॾे मुंहिंजे हुअण जे करे हलत चलत घणी मूं वटि हुई रुस्तम खे ख़बर आहे हिन खे सभिनी खे ख़बर आहे त मदरसे जे अंदरि मिड़ी मुआरी हुकूमत इलाही आहे बहरहाल उन जे हिसाब सां पोइ जेको आहे त मूंखे परेशानी घणी हुई परेशानी इहा हुई त मदरसो कीअं हलंदो इहो बाबा हलंदो कसम ख़ुदा जो बाबा ग़रीबीअ में अमीर हुयो मां तव्हांखे सिधो थो ॿुधाए सघां पियो असां वटि को बनी को ॿारो को लैन लाड असां कोन्हियूं इहो जेको साम्हूं आहियूं तव्हांजे साम्हूं आहियूं इहो मदरसो आहे ॿी का शइ कोन्हे बहरहाल मूंखे परेशानी आहे त साईं त जान छॾियो मदरसो कीअं हलंदो 100-150 शागिर्द पढ़ंदा ही 4 ॿिया उस्तादनि जिन जी पघार ॾियूं था पिया इन खां सवाइ नालो छा घर जा बिल बिजली जा बिल हे कीअं असांजो कमाल हलंदो सम्झ में ॻाल्हि न पई आई बहरहाल हेॾो माण्हू फातिह जा ईंदा विया वर उन जे करे बाबा जी मज़ार ते बि हाज़िरी मुंहिंजी न पई थी ॾाढी परेशानी हुजे तक़रीबन 17-18 ॾियारनि खां बाद में का मूंखे कर मिली उन कर मिलण खां बाद में मग़रिब निमाज़ जो मार्गो फर्ज़ पढ़ियो उन फर्ज़ पढ़ण खां बाद में मां जेको आहे त रुगो फर्ज़ पढ़ी जल्दी वापसि अची मज़ार ते वेठुमि इन लाइ वेठुमि त अकेलो थी करे पंहिंजे बाबा सां कुझु ॻाल्हायां त सही न का ॻाल्हि त चई सघां कुझु त कयां का शइ कयां मां इहा ॻाल्हि अॻे ॿुधाए चुको आहियां तंहिंजे करे तव्हांखे ॿुधायां थो भरी महफ़िल में त एतिरो थियो मां जीअं जो वेठुसि पलती मारे वेठुसि ऐं हेठि कंध करे मां ई अर्ज़ु कयो बाबा तूं त हलियो वएं असांखे कीअं छॾे वएं ऐं हे असांजो जहान कंहिंखे कीअं हलंदो असां में त हाल न आहे असां में त लक्षण न आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मां कसम खणी ॻाल्हि कयां थो मां को जेको आहे त नेक कोन्हा तौबनोज़ बिल्लाह अल्लाह से मूंखे इन खां जेको नालो छा आहे तकब्बुर खां बचाए मां हिकिड़ो आम गुनहगार आहियां बसि एतिरो थियो मां महसूस कयो त बाबा साईं हेठों खां मथे अची विया मथे थी करे मूंखे फरमायूं त बाबा मां त तोसां गॾु आहियां बसि इहे जो कयूं जेके मुंहिंजे हुन दिलि ते मुंहिंजे हिन सीने ते हे 15-20 ॾींहंनि खां ओला हुया जेके वज़न हुया इहे सभु मुंहिंजा ख़तम थी विया फौरन दिमाग़ में वेठो त गॾु आहे ॻाल्हि ख़तम वेठो आहे त वेठो एतिरो हुयो त बाबा जी हयाती में त 100 शागिर्द अल्हम्दुलिल्लाह हिन महिल 150 शागिर्द पढ़ाई वारा आहिनि जेके वेठा आहिनि ऐं 250 शागिर्द ॿिया शहर जा इहे अलॻि आहिनि 135-40 जे अंदरि छोकिरियुनि जो अलॻि सां अल्हम्दुलिल्लाह मदरसो हले पियो उहो अलॻि सां अॻे 4 उस्ताद हुआसीं हाणे अल्हम्दुलिल्लाह 6 ॿिया बि उस्ताद आहिनि जेके गॾिजी करे अलाह जे हबीब जे दीन जी ख़िदमत करे रहिया
ॿियो इन खां वधीक ॿी कहिड़ी करामत हूंदी ऐं ॿियो वॾे खां वॾे अञा ईअं खणी चओ त अल इस्तिकामत फोकल करामत जेका इस्तिकामत हूंदी आहे न उहा करामत खां वॾी हूंदी आहे उहा इहा असां ॾिठीसीं बाबा झर हुजे जंग हुजे अकेलो हुजे किथे बि हुजे कहिड़े बि आलम में हुजे छा बि हुजे कीअं पर असां हमेशह उनखे हिक शइ में ॾिठोसीं उहो इहो हूंदो हो त पाण अक्सर दस्तार मुबारक में हूंदा आहियूं असां कॾहिं बि रंगीन कपिड़े में बाबा खे कोन ॾिठो असां नंढा मुंहिंजी अलहमदुलिल्लाह 43 साल उमिरि आहे 43 सालनि में 42 सालनि में असां साईं खे अच्छे कपिड़े खां सां कंहिं ॿिए में करे न ॾिठो हिकु इहा शइ असां न ॾिठीसीं ऐं इन सां गॾोगॾु असां निमाज़ कज़ा कंदे कोन ॾिठोसीं निमाज़ जेकॾहिं कंहिंजे हाल में 1987 में साईं जो एक्सीडेंट थी पियो हो बांह उन में साईं जी भॼी पई सॼी बांह में साईं खे धकु हुयो पोइ राड पली उन राड खां पोइ साईं वेठा हुया मूंखे यादि आहे अॼु बि उहो मंज़र यादि आहे जो साईं वेठा हुया तकलीफ़ ई उथण वेहण खां साईं लाचार हो पर उन टाइम ते मां बाबा खे ॾिठो त बाबा इशारनि में वेठे निमाज़ पढ़ी पियो इन खां वधीक ॿी ॻाल्हि इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे जो जेका त माना उहो उस्ताद हूंदो असांजो सैयद ज़ुबैर शाह साहिबु चकवाल जो उनखे चवंदा ए ज़ुबैर शाह ॾे ख़बर को नेक अमल हो चवंदो त ॻाल्हि ॿुधी सॼो क़यामत थींदी क़यामत जे ॾहाड़े अल्लाह चवंदो ज़ुबैर ॾे ख़बर नेक अमल कहिड़ो आंदो अथई मां उथी करे सीने ते हथ हणी करे चवंदुसि या इलाल आलमीन निमाज़ूं हिक पासे रोज़ा हिक पासे पढ़ाई मुंहिंजी हिक पासे पर मुंहिंजो नेक अमल ही थी त ही हथ कयो वहाबीअ खे कोन ॾिनो अथमि हे हथ मुआरो करे कयो वहाबीअ खे कोन मिलियो तुंहिंजो गुस्ताख खे कोन मिलियो आहे तंहिंजे करे इन खां वधीक ॿी कहंदा रसूलुल्लाह जे शेर उन अल्लाह जे नेक ॿार कॾहिं बि निभागड़नि सां निभागनि लातनि सां रिआयत कोन कई अञा ईअं थींदो हो जेकॾहिं कंहिं पंहिंजे हिसाब सां जलसो कयो त थी वियो पर जेकॾहिं ॿुधायो साईं पाड़े में निभागा रहनि था थोरो हथु हल्को रखिजो असां ग़रीब आहियूं हो ॾाढा हथु हल्को रखिबो साईं खे माना ॿुधाए करे ॻाल्हि अञा अॻिते करे छॾई माना हूअ त साईं पंहिंजी मौज मस्ती में हले पंहिंजे रमज़ में हले पर पोइ जे ॿुधायो उन खां बाद में पोइ जेका थींदी आहे उन्हनि खां पुछो हाणे इंशा अल्लाह अज़ीज़ मथे महीने में जेको आहे त मार्च जी 8 तारीख़ ते आचर जो ॾिहाड़ो हूंदो साईं जो सालानो ॿियो उर्स कंदासीं तव्हां सॼी जमात खे हथ ॿधी ख़ुदा कहाणी दावत आहे तव्हां शाहपुर चाकर अचिजो असां तव्हांजी ख़िदमत कंदासीं साईं हाजी साहिब मोहम्मद इदरीस डायरी उहो बि हूंदो इन खां सवाइ ॿिया आलिम सगोरा उहे बि ईंदा उहे पंहिंजे हिसाब सां जेको आहे त साईं तक़रीरूं कंदा के जेको आहे त कंदा इन सां गॾोगॾु इंशा अल्लाह अज़ीज़ अक़ीदनि जे मुतअल्लिक़ किताब अॻे बि अक़ीदनि ते कमु थियो आहे आइंदा बि अक़ीदनि ते ई ॻाल्हि अक़ीदे जे हिसाब सां को कंप्रोमाइज़ कोन्हे ॻाल्हि सिधी आहे तव्हां असांजा भाइर आहियो जेकॾहिं तव्हां या रसूलुल्लाह चवण वारा आहियो तव्हां या रसूलुल्लाह चवण वारा असांजे अखियुनि जा साईं आहियो पर जेकॾहिं थोरो हेॾे त न पोइ भले खाने खाना हुजो का ॻाल्हि कोन्हे सो उन अक़ीदनि जे हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह अॻे बि किताब आयल आहिनि असां वटि साईं हाणे बि अल्हम्दुलिल्लाह साईं हक़ नबी साहिब अक़ाइद नामे जे नाले सां हिकिड़ो किताब ॾाढो भलो जंहिंमें अल्लाह जे बारे में कहिड़ो अक़ीदो हुजे रसूलुल्लाह जे बारे में कहिड़ो अक़ीदो हुजे नबियनि जे बारे में कहिड़ो अक़ीदो हुजे वलियनि जे बारे में कहिड़ा अक़ीदा हुजनि क़यामत जे बारे में कहिड़ो अक़ीदो हुजे मलाइकनि जे बारे में कहिड़ा अक़ीदा हुजनि मुख़्तसर तरीक़े सां इहो ॿुधायां त मुस्लमान जे मथां जिन अक़ीदनि जो यादि करणो सम्झणु फर्ज़ आहे उहे सभु अक़ीदनि जे लाइ इंशा अल्लाह अज़ीज़ उहो किताब बि तव्हांजे साम्हूं ज़रूरु